सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां इमदाद अली ओढो अव्हां खे भली कार चवां थो। सामईन, अॼोके प्रोग्राम में असांजो महिमान आहे डॉक्टर हिदायत भुट्टो। पाण वर्ल्ड सिंधी कांग्रेस UK ऐं यूरोप चैप्टर जा ऑर्गेनाइज़र आहिनि। डॉक्टर हिदायत भुट्टो ताज़ो गॾियल क़ौमुनि पारां जनीवा में इंसानी हक़नि वारी कॉन्फ्रेंस में शिरकत कई ऐं सिंध में इंसानी हक़नि जी लताड़ बाबति सघारो आवाज़ उथारियो। सामईन, अचो त डॉक्टर हिदायत भुट्टो सां कयल ॻाल्हि ॿोल अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं। तव्हां साईं ताज़ो जनेवा में इंसानी हक़नि जी कॉन्फ्रेंस थी हुई, उन्ही में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे ऑर्गेनाइज़र यूरोप जी हैसियत में तव्हां शिरकत कई ऐं असां जा सामईन सम्झणु चाहींदा त इहा हर साल जेका कॉन्फ्रेंस थींदी आहे, इहा इन जो मेज़बान केरु हूंदो आहे ऐं केरु केरु शिरकत कंदो आहे ऐं इन जो पस मंज़र छा आहे? साईं, ही जेकी जेनेवा में यूनाइटेड नेशंस जी जेकी आहे उहा इजलास थींदो आहे, जेके साल में 3 इजलास थींदा आहिनि जेनेवा में। हिकिड़ो जेको आहे सेप्टेंबर में थींदो आहे, ॿियो जून जुलाई में थींदो आहे, जून में थींदो आहे मेनली, ऐं टियों जेको आहे सो मार्च में थींदो आहे। त असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त असां इन्हनि 3 इजलासनि में शिरकत कयूं। सो छाकाणि त सेप्टेंबर वारो इजलास ऐं मार्च वारो इजलास जेको आहे सो तमामु घणो इम्पॉर्टेंट हूंदो आहे, छाकाणि उन में जेकी असां वधि में वधि पार्टिसिपेशन हूंदी आहे ऐं उन में जेके असां भरपूर क़िस्म जी असां शिरकत कंदा आहियूं। असां कोशिशि कंदा आहियूं त जेके बि मसइला आहिनि, छाकाणि त यूनाइटेड नेशंस जूं 2 जेके आहिनि से मेन ऑफिसिस आहिनि, हिकिड़ी जेनेवा में आहे, ॿी जेकी असां अमेरिका में आहे। सो हिते जेके असां ह्यूमन राइट्स जे हवाले सां जेके कॉन्फ्रेंस जेके इशूज़ थींदा आहिनि रियासतुनि सां, उहे जेनेवा में थींदा आहिनि। ऐं इहा जेकी आहे असां इजलास यूनाइटेड नेशंस जो हूंदो आहे, जंहिंमें सभु स्टेट्स जेके मेंबर स्टेट्स आहिनि उहे शिरकत कंदियूं आहिनि ऐं उन खां अलावा जेके आहिनि से NGOs बि शिरकत कंदियूं आहिनि। पोइ उते जेके आहिनि से मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ब्रीफिंग्स थियनि थियूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि से सेमिनार्स थियनि था ऐं हिकिड़ो जेको आहे सो मेन इजलास जेको आहे सो हलंदो आहे, उन में स्टेटमेंट्स जेके आहिनि से पढ़ियूं वेंदियूं आहिनि। त असांजी हमेशह कोशिशि इहा हूंदी आहे त असां सभिनी शयुनि में भरपूर क़िस्म जी शिरकत कयूं ऐं सिंध जे पॉइंट ऑफ व्यू खां ऐं सिंध जा जेके मसइला आहिनि उहे असां उन्हनि खे हाईलाइट कयूं ऐं दुनिया खे ॿुधायूं त असां सां कहिड़े क़िस्म जी वेसाघाती थिए थी ऐं असां सां जेकी रियासत जो जेको बर्ताव आहे
उहो कहिड़ो आहे ऐं असांजे ख़िलाफ़ु जेके साज़िशूं थियनि थियूं उन्हनि खे असां बेनकाब कयूं। ऐं जेके ह्यूमन राइट्स जा इशूज़ आहिनि मेनली जेके आहिनि से हिकिड़ी त इकनॉमिक एक्सप्लाइटेशन आहे, ॿिया जेके आहिनि से असांजा नेचुरल रिसोर्सिस आहिनि उन्हनि जी फुरलट आहे, या ॿिया जेके आहिनि से ह्यूमन राइट्स जा जेके इशूज़ आहिनि, मिसाल माइनॉरिटीज़ सां इशूज़ थियनि था, या जेके आहिनि से वुमन जा इशूज़ आहिनि, या उन खां अलावा जेके एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग ऐं इन्फोर्स्ड डिसअपियरेंसिस आहे, उहा जेको वधंदड़ रुझान आहे सिंध जे अंदरि ऐं ख़ुशूसन बलोचिस्तान ऐं सिंध में जेके आहिनि से तमामु रिसेंटली गुज़िरियल 2-3 सालनि में तमामु घणो उनजो वधाउ थियो आहे। ऐं जेको उहो ऑपरेशन थिए थो उनजे लाइ जेके आहिनि सॼी दुनिया जे माण्हुनि खे ॿुधायूं, छाकाणि त जेके दुनिया जा मुल्क आहिनि उहे जेके आहिनि से उहे ॿुधनि था ऐं उहो जेको आहे सो रियासत ते प्रेशर पए थो ऐं रियासत जेकी आहे सा उन खां उन प्रेशर खां जेके आहे लवाइण जी कोशिशि करे थी। त मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि से इशूज़ आहिनि जिन खे असां हाईलाइट कंदा रहिया आहियूं ऐं इन्हनि सभिनी ब्रीफिंग्स में या जेके मेन इजलास थियनि था उन्हनि में शिरकत कंदा आहियूं। ऐं हिन दफ़े बि असां जेके असां उन में भरपूर क़िस्म जी शिरकत कईसीं। तव्हां जेको हिन दफ़े ह्यूमन राइट्स जेका कॉन्फ्रेंस हुई उन में जेका तव्हां शिरकत कई उन में तव्हां इन्हनि सिंध में जेको आहे फोकस कयो जेके उते इंसानी हक़नि जी लताड़ थिए पई, को पर्टिकुलर कंहिं ख़ासि ऐं अहम शयुनि ते उते फोकस कयो? सही, उन में साईं असां मुख़्तलिफ़ हिकिड़ियूं ब्रीफिंग्स थियूं पए जिन खे साइड इवेंट्स चयो वेंदो आहे, उहे मुख़्तलिफ़ NGOs जेके आहिनि से ऑर्गेनाइज़ कनि थियूं। त असांजूं घटि में घटि 4-5 ब्रीफिंग्स में असां हिन दफ़े असां पैनल ते वियासीं। माना जेके आहिनि से मेन स्टेज ते जेके वेठल हुया उन में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो जेको वफ़द आहे उहो उन्हनि मंझां केर न केरु जेको आहे सो उन जे पैनल ते हुयो। ऐं उहो पैनल ते हुजण जे करे जेके आहिनि हेठियां माण्हू मुख़्तलिफ़ रियासतुनि जा नुमाइंदा उहे क्वेश्चन बि कनि पिया ऐं उन जे हवाले सां उन ते ॻाल्हि ॿोल बि थिए पई। ऐं असां जेको आहे सो डेमॉन्स्ट्रेशन बि कयोसीं यूनाइटेड नेशंस जे अॻियां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां, ऐं उहो बि जेको आहे सो उन में बि भरपूर क़िस्म जी शिरकत थी। ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे माण्हुनि जेके असां उनखे हाईलाइट बि कयो ऐं उहो जेको आहे सो मीडिया ते बि आयो। ऐं उन खां अलावा जेके आहिनि से मेन जेको हॉल आहे जंहिंमें सभु रियासतूं एट ए टाइम वेहनि थियूं, उन मेन हॉल में जेकी असां स्टेटमेंट असांजी चेयरपर्सन डॉक्टर रुबीना ग्रीनवुड उन जेको आहे सो उहा ब्रीफिंग बि ॾिनी ऐं उन जेकी असां उहा स्टेटमेंट पढ़ी। सो इन हवाले सां जेके मसइला असां हाईलाइट कयासीं उहे जेके आहिनि से मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि से उन में खयोसीं। सो उन्हनि मसइलनि में जेके असां मिसाल रिलीजियस माइनॉरिटीज़ सां जेके इन्फोर्स्ड मैरिजिस आहिनि उन्हनि मामलनि खे, या वरी एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग्स वारा जेके मामला आहिनि, ऐं ख़ुशूसन जेको आहे सो सिंधी कल्चर ते जेको अटैक थिए थो ऐं जेको मिसाल हाणे जेको वाक़ियो थियो सेवण में, ऐं उन हवाले सां त असांजी जेको कल्चर आहे, असांजी जेकी सकाफ़त आहे, असांजी जेकी ॿोली आहे, उहा जेकी असां टेररिज़म जे लाइ जेके असां बचाव बंद जो हिकिड़ो किरदारु अदा करे थी, या हिकिड़ो असांजी जेको सूफ़ी कल्चर आहे उन में तमामु घणो जेको आहे पावर आहे। सो उन हवाले सां हिकिड़ी ब्रीफिंग त स्पेसिफिकली सिंधी कल्चर जे हवाले सां जेकी असां ऑर्गेनाइज़ कई वई, ऐं उन में जेको आहे सो असां भरपूर क़िस्म जे शिरकत करे ऐं उनखे जेको आहे सो बावर करायोसीं त सिंधी ॿोली खे जेको जंहिं अंदाज़ सां ख़तमु कयो थो वञे, या सिंधी ॿोली जे ख़िलाफ़ु जेके साज़िशूं कयूं थियूं वञनि, सिंधी स्कूल ऐं सिंधी मीडियम मसइलनि ते जेके आहिनि से उन्हनि ते जेके आहिनि से अटैक कया था वञनि, त ॿोली में जेको आहे तमामु घणो असांजे सकाफ़त में, असांजे कल्चर में, असांजी ॿोली में तमामु घणो पावर आहे, जेको अॼु जे टेररिज़म जे लाइ हिकिड़ो भरपूर क़िस्म जो हथियार आहे। त उनखे ॿोली खे, असांजी ॿोली खे वधाइण लाइ, असांजी सकाफ़त खे वधाइण लाइ, असांजे कल्चर खे वधाइण लाइ ऐं उनखे प्रोमोट करण लाइ जेके आहिनि से उपाउ वरिता वञनि, त जीअं असां जेको आहे सो उन टेररिज़म जो मुक़ाबिलो करे सघूं।
त उन हवाले सां बि जेके आहिनि से काफ़ी ब्रीफिंग थियूं। ॿियो जेको इकनॉमिक एक्सप्लाइटेशन, मिसाल हाणे जेको CPEC जे हवाले सां उन्हनि इन क़िस्म जो हिकिड़ो सिंध जे अंदरि माहौल पैदा करे छॾियो आहे त CPEC जे ख़िलाफ़ु केरु ॻाल्हाए त ॼण ब्लास्फेमी कयईं। सो इन क़िस्म जी हिरासमेंट ऐं इन क़िस्म जो जेको आहे सो असीं सम्झूं था त जेको CPEC वारो मसइलो आहे उहो बि सिंध जी एक्सप्लाइटेशन जे लाइ कयो थो वञे ऐं सिंध जा जेके आहिनि से रिसोर्सिस ख़तमु करण जी जेके असां या उन्हनि खे वधीक जेके एक्सप्लाइट करण लाइ थोरो लुट लाइ जेको आहे सो कयो पियो वञे। ऐं डेवलपमेंट अंडर स्लेवरी जेकी बि थिए थी, ऐं असां उहो डेवलपमेंट जे ख़िलाफ़ु न आहियूं त डेवलपमेंट थियणु खपे, पर उन में मालिकी जा हक़ जेके आहिनि से उहे मक़ामी माण्हुनि खे हुजणु खपनि। ही मक़ामी माण्हुनि खां फुरे जेके आहिनि से मिसाल 70 सालनि में असां 70% जेके असां पाकिस्तान जो रेवेन्यू असां ॾींदा रहिया आहियूं ऐं हर साल जेको आहे 70% जेके आहे रेवेन्यू ॾींदा रहिया आहियूं पाकिस्तान खे। उनजे भेट में जेके सिंधी माण्हुनि सां हालत जेकी या जेकी जुठ कई थी वञे, या जेकी मिसाल बदीन में तेल निकितो त पहिरियां इहो चयो वियो त बदीन जा माण्हू जेके आहिनि तमामु घणो ख़ुशहाल थींदा, ऐं जेके गैस निकिती त उन्हनि इलाइक़नि में गैस जेके असां पहुती कोन। उन्हनि जे जेके इलाइक़नि जा माण्हू जेके आहिनि से उहे काठियुनि ते पिया पंहिंजो रधु पचा कनि, पर उहा जेकी असां गैस सिधो सही सिधी जेके असां पंजाब वारा पिया खणनि। त इन हवाले सां जेके बि ही मसइला थियनि था सो कॉल्ड डेवलपमेंट जे नाले में, ऐं डेवलपमेंट जे नाले में जेकॾहिं केरु हिकिड़ो लफ़्ज़ बि पुछे थो त उन ते ॼण त ब्लास्फेमी लॻी वई, ऐं उनजे लाइ जेके आहिनि से सख़्तु क़िस्म जो जेके आहिनि से हू उपाउ वठनि था ऐं उनखे सम्झनि था त जेकॾहिं असां उनजे ख़िलाफ़ु को आवाज़ु उथारियोसीं त ही जेके आहिनि से छाकाणि त आर्मी जेको हेड आहे उन क्लियर चयो आहे त असां उन्हनि खे जेको आहे सो सख़्ती सां कुचलींदासीं जेको बि इन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो त उनजे लाइ जेके आहिनि से असांखे दुनिया खे ॿुधाइणो हुयो त इहे जेके आहिनि जेके ज़ातियूं कनि था पिया, असां जुठ कनि था पिया, उहे कहिड़े बि नाले में कंदा हुजनि, इस्लाम जे नाले में कंदा हुजनि या अॼुकल्ह CPEC जे नाले में जेके आहिनि से उहे कनि था पिया। त उनखे जेको आहे सो असांखे हाईलाइट करणु असांजो फ़र्ज़ु थिए थो, असांजी ज़िमेवारी आहे त उहे जेके आहिनि से मिसाल हाणे जेको रिसेंटली हुननि ऑपरेशन शुरू कयो आहे सिंधी क़ौम परस्तनि जे मथां, सवनि जे तइदाद में जेके आहिनि से माण्हू गुम कया अथनि ऐं माण्हू जेके आहिनि से ॿधी विया आहिनि। उन्हनि मसइलनि खे जेको आहे सो असां हाईलाइट कयूं था त दुनिया जा मुल्क जेके आहिनि से पाकिस्तान ते प्रेशर कनि त उहे जेके आहिनि से ह्यूमन राइट्स जे मसइलनि जो ख़्यालु कनि ऐं सिंधी माण्हुनि जे हवाले सां उन्हनि खे जेकी बि एड या जेको बि हुननि खे सपोर्ट कनि था या यूरोपियन यूनियन जे तरफ़ां जेको आहे सो हुननि खे हिकिड़ो जेको आहे सो ख़ासि इकनॉमिकली बेनिफिट मिलनि था, उहे जेके आहिनि से उन्हनि खे लिंक कनि सिंध जे ऐं बलूचिस्तान जे ह्यूमन राइट्स जे मसइलनि सां। त उन्हनि मसइलनि ते जेका सो भरपूर क़िस्म जी जेकी असांजी डेमॉन्स्ट्रेशन बि थिया, ब्रीफिंग्स बि थियूं, स्टेटमेंट बि थी, ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे माण्हुनि जेको आहे सो हुनखे ॿुधो गौर सां, ऐं हिकु क़िस्म जो ॼण त रियासत जे मथां हिकिड़ो प्रेशर डेवलप थियो आहे। सो उन हवाले सां जेके असांजी भरपूर क़िस्म जी शिरकत रही हिन दफ़े। हाणे इन इजलास दौरान जंहिंमें तव्हां या तव्हांजे जिन ॿियनि कोलीग्स ॻाल्हायो उन में डॉक्टर लखू लोहाणो बि हुयो ऐं डॉक्टर रुबीना ग्रीनवुड बि हुई। ॻाल्हाइण दौरान को हुकूमत पाकिस्तान जो को नुमाइंदो या उन को जवाबु ॾिनो या को एतिराज़ कयो या कंहिं इन जे तव्हांजे कंहिं ॻाल्हाइण जी का तकरीरुनि जी का जेको तव्हां शयूं पेश कयूं उन जी का तरदीद या का अहिड़ी का शइ थी उते? साईं उहे हर इजलास में शरीक हुया ऐं हर इजलास में जेके आहिनि से ईंदा हुया। मिसाल जेके ब्रीफिंग्स थियूं सभिनी ब्रीफिंग्स में हुन जा नुमाइंदा जेके आहिनि से अचनि था, ज़ाहिर सॼी रियासत जा नुमाइंदा अचनि था, त हुन में पाकिस्तान जा नुमाइंदा बि अचनि था ऐं पाकिस्तान जा नुमाइंदा न सिर्फ़ु स्टेटमेंट जे दौरान हूंदा आहिनि पर हर ब्रीफिंग में जेके आहिनि से मौजूदु हुया ऐं उहे जेके आहिनि से मुख़्तलिफ़ क्वेश्चन रेज़ कंदा आहिनि ऐं उन्हनि क्वेश्चन जे हवाले सां जेके आहिनि असां उन्हनि खे उते जो उते, छाकाणि त असां पैनल ते हुयासीं, हू हेठि वेठा हुया ऐं हेठां जेके आहिनि से हू क्वेश्चन कनि पिया, त हर ब्रीफिंग में जेके आहिनि से हू काउंटर करण जी कोशिशि कंदा आहिनि या
उनखे जेके क्वेश्चन कंदा आहिनि त उनजो असांखे उते ई उन्हनि खे भरपूर क़िस्म जो जवाबु मिली वेंदो आहे, जंहिंखां पोइ उहे जेके चुप करे वेही रहंदा आहिनि। त बिल्कुलु उन सभिनी ब्रीफिंग्स में हू मौजूदु हूंदा आहिनि ऐं हेठां वेही क्वेश्चन बि कंदा आहिनि। सिंध में जेका आदमशुमारी थिए पई जी साईं, उन हवाले सां सिंध जो माण्हू इहो सोचे पियो या उनखे रिज़र्वेशन्स आहिनि त हिन सॼी आदमशुमारी में जंहिं तरीक़े जो हिकिड़ो तरीक़ेकार तय कयो वियो आहे उन मूजिबि ॼण त रियासती इदारनि पारां लॻे ईअं थो त सिंधी माण्हुनि खे थोरड़ाई में उन्हनि जी ॻणप करार ॾिनी वेंदी ऐं अक़लियत में उन्हनि खे आणिबो, जीअं मिसाल ॿारहाड़ियुनि में टीमुनि जो घटि वञणु आहे या घरशुमारी दौरान बि ईअं ई थियो। पहिरियां शनाख्ती कार्ड जो बि मसइलो हुयो त सिंधी माण्हू इन में, ऐं ॿियो इन सां गॾोगॾु इहो बि इशू आहे त जेके धारिया तमामु घणा 50 लख खां बि वधीक आहिनि उन्हनि जी बि ॻणप जो मसइलो आहे। त तव्हां इन खे कीअं था आदमशुमारी वारे मसइले खे ॾिसो? साईं, असीं सम्झूं था त हीउ सभिनी खां वधीक जेको सेंसिटिव मसइलो आहे, ऐं छाकाणि त असांजी वतन ते हुकुमरानी जो हक़ु कोन्हे को, हुकुमरानी असांजे मथां धारियनि जी आहे, त धारिया जेके आहिनि से उहे माना हर क़िस्म जी साज़िशूं कनि था। ऐं हीउ जेको आदमशुमारी वारो मसइलो आहे हू पंजाब जेको आहे सो पंहिंजी आदमशुमारी हरू भरू वधाए चढ़ाए जेके असां पेश कयो वेठो आहे ऐं ठगी ते जेके आहिनि से हू अक्सरियत में ठहियो वेठा आहिनि ऐं उन ठगी खे एक्सप्लाइट करण लाइ हुननि 20 सालनि में आदमशुमारी कोन कराई आहे, जेकी असां यूनाइटेड नेशंस जे लाइ पाकिस्तान बाउंड आहे, पाकिस्तान सिग्नेटरी आहे, त हर 10 सालनि खां पोइ हुननि खे आदमशुमारी कराइणी आहे त जीअं सॼी दुनिया जी माण्हुनि जी ॻणप जी ख़बर पइजी सघे। ऐं पाकिस्तान बाउंड आहे यूनाइटेड नेशन सां, त हर 10 सालनि खां पोइ हुननि खे आदमशुमारी कराइणी आहे। पर हू छाकाणि त साज़िशुनि जे तहत ऐं ठगी जे तहत जेके आहिनि हू अक्सरियत में ठहियो वेठा आहिनि ऐं पाकिस्तान जे अंदरि 3 सूबा हिकिड़े पासे हुजनि, पंजाब हिकिड़े पासे हुजे त पंजाब जी जेके असां अक्सरियत जेके आहिनि से हू ठाहे वेठा आहिनि ऐं 3 सूबा मिली बि जेके आहिनि से हुननि जी अक्सरियत खे चैलेंज नथा करे सघनि। त इहा जेके असां ठगी ते ठाहे वेठा आहिनि ऐं हिन में हक़ीक़त में जेके आहिनि से हू अक्सरियत में कोन्हनि के। हाणे जेको आहे सो 20 सालनि खां पोइ जेके आहिनि से भरपूर क़िस्म जे प्रेशर खां पोइ जेके आहिनि से वञी हू आदमशुमारी कराइण लाइ राज़ी थिया आहिनि, उहो बि कोर्ट जे प्रेशर जे तहत। ऐं उन में जेके आहिनि से हू सिंधी माण्हुनि सां जेके आहिनि से ठगी था कनि, त सिंधी माण्हुनि जा जेके हूअं बि असां वटि ईअं हूंदो आहे त ॿारहाड़ी जा जेके बि शहर आहिनि उहे सभु जा सभु ॻणप में कोन था अचनि ऐं जेके आहिनि से मिसाल हिकिड़ा परे जाबलू इलाइक़नि में आहिनि, थर में ॻोठ आहिनि या कचे में ॻोठ आहिनि, उन्हनि ॻोठनि जो आदमशुमारी में वजूद ई कोन्हे को, हालांकि हज़ारनि जी तइदाद में जेके आहिनि से उन्हनि ॻोठनि में माण्हू रहनि था, उहे ॻोठ आबाद आहिनि, उन्हनि ॻोठनि में माण्हू जेके आहिनि से पंहिंजो कारोबार कनि था, दुकान ऐं बाज़ारूं आहिनि, पर उन्हनि ॻोठनि जो जेको आदमशुमारी में वजूद ई कोन्हे को। कराची जा मिसाल ॿेट आहिनि या कराची जा जेके मुहाणा आहिनि, उन्हनि ॿेटनि में जेके आहिनि से हज़ारनि जी तइदाद में माण्हू रहनि था, उन्हनि माण्हुनि जो जेको आहे सो वजूद ई कोन्हे को आदमशुमारी में। त ही जेके आहिनि से डेलिबरेटली असांजे माण्हुनि खे जेके आहिनि से हू अक़लियत में तब्दील करण लाइ कोशिशूं वठनि था। ऐं कराची जे अंदरि जेके भरपूर क़िस्म जी हिननि इमिग्रेशन कराई आहे, ॿाहिरिनि माण्हुनि जी लोथ आंदी अथऊं ऐं हिकिड़ा बर्मीज़, बंगालीज़, बिहारीज़ ऐं अफ़गानी ऐं बकोल पाकिस्तान जे गवर्नमेंट जे या सिंध गवर्नमेंट जे बकोल त कराची जे अंदरि जेके आहिनि से तक़रीबन 50 लख माण्हू जेके आहिनि से इलीगल इमिग्रेंट्स रहनि था। त उहे इलीगल इमिग्रेंट्स खे हिननि फैसिलिटेट करे जेके आहिनि से कार्ड ठाहे ॾिना आहिनि, उहो इन लाइ जो सिंधी माण्हुनि जो पंहिंजे वतन ते हुकूमत करण जो हक़ु जेको आहे सो खसियो वियो आहे ऐं उहो खसियल आहे। छाकाणि त धारियनि जी हुकूमत आहे, धारियनि जे कब्ज़े हेठि आहियूं, धारियनि जी ग़ुलामी में आहियूं ऐं उहो जेके आहिनि से आका जी मर्ज़ी आहे त जीअं वणेसि तीअं करे। छाकाणि त सवेर मूं ॻाल्हायो पिए त डेवलपमेंट जे हिसाब सां डेवलपमेंट त मिसाल दुबई में बि थिए थी, सऊदी में बि थिए थी, मिडल ईस्ट जे मुल्कनि में बि थिए थी, मलेशिया में बि थिए थी, पर उतां जी हक़ हुकुमरानी उतां जे माण्हुनि जे हुजण जे करे जेकी असां उहा डेवलपमेंट बि थिए थी ऐं उन्हनि लोकल माण्हुनि खे को ख़तरो बि कोन्हे को त असां जेके आहिनि से अक़लियत में तब्दील थींदासीं। मिसाल दुबई जी मिसाल वठूं था, दुबई में 80% माण्हू जेके आहिनि से ॿाहिरियां माण्हू रहनि था,
पर उन्हनि खे को बि हक़ु कोन्हे को त उते प्रॉपर्टी ख़रीद करे सघनि, उते वोट ॾेई सघनि या उन्हनि जे कंहिं बि ऑफिशियल मामलनि में इंटरफेरेंस करे सघनि। उतां जी हक़ हुकुमरानी जेके असां मक़ामी माण्हुनि खे आहे, त असां चाहियूं था त असांजे वतन ते, असांजे देश ते, असांजी धरती ते हक़ हुकुमरानी असां सिंधी माण्हुनि जी हुजणु खपे। छाकाणि दुनिया में जेको आहे सो सिंध वाहिद हिकिड़ो मुल्क आहे जेको सिंधी माण्हुनि जे लाइ आहे, सिंध सिंधियुनि लाइ आहे, बलोचिस्तान बलोचनि लाइ आहे, ऐं पंजाब पंजाबियुनि लाइ आहे, त अहिड़े तरीक़े सां ख़ैबर पख्तूनख्वा पख्तूननि लाइ आहे। त असांजी हुकुमरानी पंहिंजी धरती ते जेके असां क़बूल कई वञे ऐं असांखे हक़ हुकुमरानी ॾिनो वञे, ऐं उन खां पोइ जेके आहिनि से असां जेके आहिनि से धारियनि खे जेके सिंध जे अंदरि जेके सो कॉल्ड इलीगल धारिया रहनि था या जिन खे हिननि साज़िशूं करे लीगलाइज़ करे छॾियो आहे, उन्हनि जो असांजी धरती ते को बि हक़ु न हुजणु खपे, को बि वोट ॾियण जो हक़ु न हुजणु खपे, को बि हुननि खे असांजे मथां कब्ज़ो करण जो हक़ु या इख़्तियार न हुजणु खपे। उहो सिंधी माण्हुनि खे हुजणु खपे। ऐं हीउ जेको आहे तमामु सेंसिटिव मसइलो आहे आदमशुमारी जो जेको तव्हां उथारियो आहे, ऐं इन मसइले में असां सिंधी माण्हुनि खे सुजाॻ रहणु खपे, होशियारु रहणु खपे ऐं बुर्दबार रहणु खपे। ऐं ख़ुदि गवर्नमेंट खे बि, सिंध गवर्नमेंट खे बि, छाकाणि त इहो ख़ुदि सिंध गवर्नमेंट जो बि मसइलो आहे, त उन्हनि खे बि जेको आहे सो सिंधी माण्हुनि सां गॾु बीहणु खपे, बजाए इन जे जो धारियुनि जे गोॾनि में वञी वेहनि था या उन्हनि जा बूट चटनि था, उन खां पासो करणु खपे ऐं सिंधी माण्हुनि सां गॾु बीहणु खपे। हक़ीक़त में इन में त डॉक्टर साहब थियण ई खपे आहे त जेके पीपुल्स पार्टी जा MPA MNA मिनिस्टर आहिनि त इन आदमशुमारी दौरान हू पंहिंजे तकनि में हुजनि हा, कैंपूं क़ाइमु कनि हा, जिन माण्हुनि खे शनाख्ती कार्ड न हुया या जिन खे ज़रूरत हुई सपोर्ट करण जी, त उन्हनि खे सपोर्ट कनि हा। पर MPA या MNAs वग़ैरह उन्हनि जी का अहिड़े क़िस्म जी एक्टिविटी या का संजीदगी नज़र ई कोन थी अचे। बाक़ी जेके थोरियूं घणियूं क़ौम परस्त तंज़ीमूं आहिनि या जेके समाजी तंज़ीमूं आहिनि या जेके सिंध दोस्त धुरियूं आहिनि, उन्हनि जी पंहिंजी जाइ ते का एक्टिविटी आहे। तव्हां इन शइ खे कीअं था ॾिसो? बेसिकली छा आहे त सिंध गवर्नमेंट या पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हिननि खे पंहिंजी करप्शन मञा टाइम ई नथो मिले। छाकाणि त हिननि जे ख़िलाफ़ु जेकॾहिं कंहिं करप्ट माण्हू जे ख़िलाफ़ु जेकॾहिं आवाज़ु उथारियूं था त पोइ हीउ ॾिसो त केॾा एक्टिव था थी वञनि। जेके आहिनि से हिननि जो को करप्ट माण्हू ॿधिजे थो या को कंहिं इल्ज़ाम में फासे थो त पोइ हीउ जेके आहिनि से पंजाब खे धमकियूं बि ॾियनि था, पंजाब जे ख़िलाफ़ बि थी था वञनि ऐं सिंध सां ज़ुल्म थी वियो ऐं उन करप्ट माण्हू जे करे जेके आहिनि हू हर शइ कनि था, पर सिंध जे मसइलनि ते हू ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि। सिंध जा जेके इशूज़ आहिनि, हालांकि उहो संदनि ई फ़ाइदे में आहे, त सिंधी माण्हू जेके आहिनि से अक्सरियत में हूंदा त हुकुमरानी जेके असां ख़ुदि पाण खे बि मिलंदा आहिनि, त उन में जेको हू मिज़रेबली फेल विया आहिनि ऐं इहा मां सम्झां थो क्रिमिनल नेग्लिजेंस आहे हिननि जी। असां ॾिसूं था त जेके सिंध दुश्मन माण्हू आहिनि उहे कहिड़े नमूने सां जेके आहिनि से पंहिंजा ऑफिसूं ठाहियो, पंहिंजे चालाकी सां मकारी सां पंहिंजा जेके आहिनि से उन्हनि सभिनी माण्हुनि खे जेके हुननि जा काउंसलर आहिनि या जेके हुननि जा मेयर थी आया आहिनि, डिप्टी मेयर थी आया आहिनि या ज़िले चेयरमैन थी आया आहिनि, उहे जेके आहिनि से पंजनि तकनि में जेके आहिनि से भरपूर क़िस्म जो एक्टिव आहिनि ऐं उहे जेके आहिनि से पंहिंजी आबादी इवन माना थंभनि ते बि नंबर था हणाइनि, पाणी जी टैंकुनि ते बि जेके आहिनि से घर जा नंबर था हणाइनि। हिकिड़े इलाइक़े में जेके आहिनि से जिते 50 घर आहिनि उते जेके आहिनि से 500 घर लिखाइनि था पिया, उहे ठगी ते था लिखाइनि। पर असांजा जेके हक़ीक़ी घर आहिनि उहे जेके आहिनि मिसाल असां वटि विढ़नि जो सिस्टम आहे या कंबाइन फैमिली जो सिस्टम आहे, हिकिड़े घर में जेके आहिनि से 10 फैमिलीज़ रहनि थियूं, त उनखे जेके आहिनि से हू मिज़रेबली फेल था वञनि। ऐं शनाख्ती कार्ड वारे मसइले ते बि जेके आहिनि से ख़ुदि हिननि जी पंहिंजी फिगर आहे त घटि में घटि 30% सिंधी माण्हुनि वटि शनाख्ती कार्ड कोन्हनि के। धारियनि खे त हिननि शनाख्ती कार्ड भरपूर क़िस्म जा मुहिमूं हलाए जेके आहिनि से उन्हनि खे ठाहे ॾिना, पर सिंधी माण्हुनि वटि 30% माण्हुनि वटि जेकॾहिं शनाख्ती कार्ड ई कोन्हे को त उहे ॻणप में जेके आहिनि से उन्हनि खे शामिलु थियण में ॾुखियाई थींदी ऐं उहे जेके आहिनि शामिलु कोन था थियनि। या मिसाल जेको असां वटि वेढ़नि जो सिस्टम आहे, असांजे ॻोठनि में जेके आहिनि से वेढ़नि में माण्हू 10 15 फैमिली जेके आहिनि से हिकिड़े वेढ़े में रहनि थियूं, त उनखे जेके आहिनि उहो हिकिड़ो घर जो नालो था ॾियनि। त इहा जेके असां सिंधी माण्हुनि सां वेसाघाती थिए थी, जुठ थिए थी, उन में
असीं सम्झूं था त पीपल्स पार्टी तमामु वॾी क्रिमिनल नेग्लिजेंस जो मुज़ाहिरो कयो आहे ऐं इहे जेके आहिनि तारीख़ में सिंध जे दोस्तनि में त शामिलु कोन थींदा, सिंध जे गद्दारनि में शामिलु थींदा, जिन सिंध सां वेसाघाती कई आहे, जिन सिंध खे लुटियो आहे, सिंधियुनि खे फुरियो आहे ऐं जेके आहिनि से उन हवाले सां हुननि खे जेको आहे सो मुजरिमनि जे कठहरे में तारीख़ ज़रूरु ॾियारींदी। डॉक्टर साहब, हाणे तव्हां मजमूई तरह जंहिं सूरत हाल ते ॻाल्हायो उन जो तत्व वञी इहो बीहे थो त सिंध में जेका हुकूमत वॾे अरसे खां क़ाइमु आहे उहे जिन एक्टिविटीज़ में इन्वॉल्व आहिनि प्रो सिंध न आहिनि, सिंध जी तरक़ी कोन्हे, सिंध जे माण्हुनि जो हाल जंहिं तरीक़े सां पोइते वञे पियो या सिंध जी जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई अबतर थींदी वञे पई। इन ई सॼी सूरत हाल में जेको मिसकीन आम माण्हू आहे उहो बि इन्हनि वॾनि माण्हुनि वटि ॼण त यरगमाल बणियलु आहे। ॿिए पासे असांजूं जेके थोरियूं घणियूं सिंध दोस्त धुरियूं आहिनि उन्हनि जी बि पंहिंजी पंहिंजी जाइ ते कोशिशि जारी आहे। नेठि त धणी जेके आहिनि उहे पंहिंजी धरतीअ जा मालिक थियणा आहिनि। त इन सॼी सूरत हाल में तव्हांखे किथे को उमेद जो किरणो नज़र अचे थो या इन सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? जी साईं, बिल्कुलु भरपूर क़िस्म जी उमेद आहे, छाकाणि त सच ते आहियूं असां, छाकाणि सच ते हुजण जे करे जेके आहिनि से दुश्मन खणी केॾो बि कूड़ जूं ऐं ठगी जा ठा करे, पर जेको सच आहे उहो हमेशह साबारो थींदो आहे। मिसाल हींअर जेके असांजी उर्दू स्पीकिंग कम्यूनिटी आहे कराची में, उहे मूं टी वी ते पियो ॾिठो त उहे चवनि था असांजा ज़ुल्म थी वियो, असांजा जेके वेसाघाती थी वियो, सो कॉल्ड जेकी उर्दू मीडिया आहे उहा उन्हनि खे खयो वेठी आहे त उन्हनि सां ज़ुल्म आहे। हालांकि माना उहे एहसास महरूम जो शिकार आहिनि सो कॉल्ड, पर असीं सम्झूं था त सिंधी माण्हू जेके आहिनि से तमामु बदतर हालत में अॼुकल्ह आहिनि ऐं सिंधी माण्हू जेके आहिनि से बदतर ग़ुलामी जो शिकार आहिनि। मिसाल कहिड़ो असांखे ॿुधायो हिकिड़ो जेको उर्दू स्पीकिंग हुजे, जेको टे मेल जेके आहिनि पाणी जे घड़े लाइ जेके आहिनि से पंधु कंदा हुजनि, या कहिड़ा जेके आहिनि से उर्दू स्पीकिंग माण्हू आहिनि जिन जे घरनि अॼु ॾींहं ताईं बिजली न ॾिठी आहे, जेके माण्हू काठियुनि ते जेके आहिनि से पंहिंजा जेके आहिनि से रध पचा कंदा हुजनि या परे खां वञी काठियूं खणी अचे जेके आहिनि से उहे काठियूं ते जेके आहिनि से पंहिंजो गुज़र सफ़र कनि, त हू जेके आहिनि से उहे उनखे उहो बिल्कुलु अहिड़े अंदाज़ सां पेश था कनि ॼण त असांजूं झुगियूं जेके आहिनि से हुननि जे फ्लैटनि ऐं बंगलनि जो इस्तेसाल थियूं कनि। त इन क़िस्म जो जेको हिकिड़ो तासर ॾियणु ऐं सो बि कूड़ ते ऐं ठगी ते, इहो केसि ताईं हलंदो? ऐं असीं सम्झूं था त सिंधी माण्हू जेके आहिनि से तमामु बदतर शिकार आहिनि ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ चयो थो वञे त सिंधी माण्हुनि जी ॿराड़ी में मिसाल 20 खां 30% माण्हू जेके आहिनि से हेपेटाइटिस बी जो टीबी जो शिकार आहिनि ऐं हेपेटाइटिस जे करे जेके आहिनि से हींअर जेकी ताज़ी सुप्रीम कोर्ट जी रिपोर्ट आहे, मिसाल 85% माण्हू जेके आहिनि से उन्हनि खे जेको आहे सो पीअण जे लाइ ज़हरीलो पाणी पैदा थो वञे पियो, त 70% माण्हू जेके आहिनि से गुरबत जी लाइन खां घटि ज़िंदगी था गुज़ारनि पिया। त इन क़िस्म जी वेसाघाती जो असां शिकार आहियूं, इन क़िस्म जे माहौल में जेके आहिनि से असां रहूं था पिया, असां बदतरीन ग़ुलामी जो शिकार आहियूं ऐं असां ते इहो इल्ज़ाम थो वञे त जेके आहिनि से कोटा सिस्टम जे करे जेके आहिनि से तव्हां असांजो इस्तेसाल था कयो। हालांकि इस्तेसाल असां सिंधी माण्हुनि जो थो थिए, सिंधी माण्हू जेके आहिनि से तमामु बदतर ग़ुलामी जो शिकार आहिनि ऐं तमामु बदतर हालतुनि में रहनि था पिया। त इहो उर्दू स्पीकिंग ऐं सम्झां थो त पाकिस्तान में वधि प्रिविलेज जेकी असां क्लास रहियो आहे। मिसाल पाकिस्तान जे अंदरि जेकी हक़ीक़ी हुकुमरानी आहे उहा हक़ीक़ी हुकुमरानी पाकिस्तान फ़ौज जी आहे ऐं सो कॉल्ड जेके सिविलियन गवर्नमेंट आहे उहे त ॼण त हुननि जे लाइ गुॾा थिया पिया आहिनि। त अॼु ॾींहं ताईं तव्हां असांखे हिकिड़ो भला चीफ ऑफ आर्मी स्टाफ त नथा सिंधी ॾेखारे सघो, भला हिकिड़ो को कोर कमांडर ई सिंधी ॾेखारियो हिन महिल ताईं। त उहो सिंधी जेके आहिनि से उर्दू स्पीकिंग जा जेके आहिनि से चीफ ऑफ आर्मी स्टाफ बि थिया आहिनि, सदर बि थिया आहिनि, गवर्नर बि थिया आहिनि, हिकिड़ो बि जेको आहे कोर कमांडर हिन महिल ताईं सिंधी न थियो आहे। त जेके हक़ीक़ी हुकुमरान आहिनि सो कॉल्ड हिन मुल्क जा, छाकाणि त पाकिस्तान में चयो वेंदो आहे त हर मुल्क खे जेकी आहे पंहिंजी आर्मी हूंदी आहे त उनजो दिफ़ा करे, पर पाकिस्तान आर्मी खे हिकिड़ो मुल्क मिली वियो आहे जंहिंखे खाए। त पाकिस्तान आर्मी जेकी असां असुल हुकुमरानी करे थी पई ऐं उन असुल हुकुमराननि जे इदारनि में हिकिड़ो बि सिंधी कोन्हे को।
त इहा जुठ ऐं ज़्यादती ऐं एहसास महरूमी उहा सिंधियुनि में आहे ऐं न की उर्दू स्पीकिंग माण्हुनि में आहे। त उन हवाले सां असां बदतरीन ग़ुलामी जो शिकार आहियूं ऐं असांखे उमेद आहे, ईअं कोन्हे को त सिंधी माण्हुनि में जेके असां उमेद कान्हे का त हिन माहौल मज़ा या हिन ॾुखे वक़्त मज़ा निकिरी नथा सघनि। तारीख़ में जेके आहिनि सिंधी माण्हुनि इन क़िस्म जा अॻु में बि घणाई जेके आहिनि से दौर ॾिठा आहिनि। हिकिड़ो दौर अहिड़ो बि हुयो जंहिंमें सिंधी ॿोली ॻाल्हाइण ते पाबंदी हूंदी हुई, सिंधी पढ़ाइण ते सिंधी माण्हुनि जूं ज़बानूं कटियूं वेंदियूं हुयूं अरगूननि ऐं तुर्खाननि जे दौर में। त अॼु बि उन बदतरीन ग़ुलामी जो असां शिकार ज़रूरु आहियूं, पर सिंध कॾहिं बि मरणी न आहे। सिंध ज़रूरु आज़ादु थींदी ऐं सिंध जेके असां ख़ुशहाली जा ॾींहं ज़रूरु ॾिसंदी ऐं सिंधी माण्हू जेके आहिनि जिन दुनिया में जेके असां हिकिड़ी सिविलाइज़ेशन जी इमामत कई आहे, उहा इमामत सिंधियुनि लाइ ज़रूरु मोटंदी ऐं सिंधी माण्हू जेके आहिनि से वरी ख़ुशहाल ऐं आज़ादु ज़रूरु थींदा। डॉक्टर साहब, हाणे हिते सवाल इहो निकिरे थो त सिंध में जंहिं तरीक़े सां सिंधी माण्हुनि खे थो खंभे खयो वञे थो ऐं पोइ उन्हनि खे गुम कयो वञे थो, वरी जॾहिं के माण्हू त वीचारा मारिजी वञनि था ऐं उन्हनि जा लाश घेटियुनि में फिटा कया वञनि था ऐं हिकिड़ा वरी वॾे तशदुद खां पोइ मोटी अची प्रेस कॉन्फ्रेंसूं कनि था त असांखे खयो वियो। पर इन हवाले सां जेका असांजी जुडिशरी आहे घणनि मौक़नि ते मुख़्तलिफ़ इशूज़ ते सो मोटो एक्शन खणंदियूं आहिनि, पर इन ते कॾहिं बि तव्हांजे नज़र में आहे त को सो मोटो या को सुप्रीम कोर्ट इहो एक्शन खयो हुजे त बाबा ही माण्हुनि खे तव्हां खणो छो था, जे खणो था त उन जो रीज़न कहिड़ो आहे, त इन सॼे मामले खे तव्हां कीअं था ॾिसो? साईं, इन लाइ चयो वेंदो आहे त झंगल में बि को कानून थींदो आहे। ही त झंगल खां बि बदतरीन हुकुमरानी था हलाइनि पिया, ही माण्हू विफलनि था पिया। हाणे इहा हिननि जी बदतरीन मेंटल कैपेसिटी आहे जंहिंजो ही शिकार आहिनि या जंहिंजो ही ख़ौफ़ ऐं डप जो शिकार आहिनि। ही न माण्हू आख़िरी पसान में पियो फतकंदो आहे, पोइ हथ पेर हणंदो आहे, त ही माण्हू हाणे वाइड़ा थी विया आहिनि, विफलनि था पिया। त उन विफलण जे करे जेके आहिनि से छाकाणि त ही सम्झनि था त असां चोर आहियूं ऐं हिननि जे अंदर में चोर आहे ऐं उन चोरी जे करे जेके आहिनि से ही इन क़िस्म जा हथकंडा इस्तेमालु था कनि त माण्हुनि खे जेके आहिनि डिसअपियर कयो वञे, माण्हुनि खे हिरास कयो वञे। शायदि ई अॼुकल्ह जे दौर में को क़ौम परस्त इवन ज़िलई उहिदेदार या तालके उहिदेदार जेके आहिनि से उन्हनि माण्हुनि खे जेके आहिनि से ही फ़ोनूं करे धमकियूं ॾियनि था, या मिसाल जेके आहिनि से माण्हुनि खे सऊं सिधो जेके आहिनि से इबरत जो हिकिड़ो ॼण त निशान करे पेश था कनि त सिंधी माण्हुनि जे लीडरनि खे जेके आहिनि हीअ अगवा करे उन्हनि खे टॉर्चर करे उन्हनि जी म्यूटिलेटेड बॉडी जेके आहिनि उछलाइनि था। ऐं कुझु वाक़िया असांजे अॻुवाणनि जा, असांजे मोहतरम हीरोज़ जा अहिड़ा बि थिया आहिनि जिन खे जेके आहिनि उन्हनि ज़िंदा ज़ख़्मी करे ऐं उन खां पोइ बाहियूं ॾेई साड़े छॾियो आहे त जीअं सिंधी माण्हुनि में हिरास ऐं डपु पैदा थिए। त सिंधी माण्हू जेके आहिनि से उहे हिननि जे इन्हनि हरकतुनि खां डिॼण वारा कोन्हनि के इन्हनि हरकतुनि खां जेके आहिनि से डिॼंदा कोन ऐं ही जेके आहिनि से उहे हिरासमेंट पैदा करण जी कोशिशि कनि था पिया। ऐं सो कॉल्ड जेको कानून आहे पाकिस्तान जो कानून, उहो उन्हनि खे वठण में जेके असां गिरफ़्त में वठण लाइ बिल्कुलु नाकाम वियो आहे। छाकाणि त पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं तव्हां अॼुकल्ह ॾिसो उर्दू मीडिया, त हिकिड़ो हिते असांजी यूनाइटेड नेशन्स में हिकिड़ो सहाफ़ी आयो जंहिं चयो त मीडिया ते तव्हां हाणे कुल पढ़ी छॾियो, राशिद रहमान। त छाकाणि त असांखे वरी अल्टरनेट मीडिया जेके असां ॻोल्हण जी ज़रूरत आहे। त हिननि खे ख़बर आहे त जेके पाकिस्तान जी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे या पाकिस्तान जी प्रिंट मीडिया आहे उन ते टोटल कंट्रोल आहे हिननि जो ऐं कंप्लीट ब्लैक आउट आहे सिंधी माण्हुनि जी या बलोचनि जी जेके जिन सां विसागातूं थियनि थियूं या जेके डिसअपियर थियनि था। मिसाल इहे जेके असांजा लाश मिलनि था उन्हनि लाशनि ते बि जेके आहिनि से हू जेके आहिनि कब्ज़ो कयो वेही था रहनि ऐं उन्हनि जी जेके असां न्यूज़ ॿाहिरि नथा छॾनि। या बलूचिस्तान में जंहिं तरीक़े सां गनशिप हेलीकॉप्टरनि सां ऑपरेशन करे सवनि ऐं हज़ारनि जे तइदाद में माण्हू मारनि था त उन्हनि जी न्यूज़ जेके असां हू ॿाहिरि अचणु नथा ॾियनि। त आउं सम्झां थो त असांखे मज़लूमनि खे अॼुकल्ह जेकी अल्टरनेट मीडिया मिली आहे उहा सोशल मीडिया आहे। ऐं ख़ुशूसनि मिसाल तव्हांजो जेको रेडियो हले थो पियो, रेडियो वॉइस ऑफ सिंधी, तव्हां जस लहणो जो घटि में घटि उहा दुश्मन जे कंट्रोल खां ॿाहिरि वारी मीडिया आहे।
त असांखे उन मुंहिंजा उमेदु आहे त उहे जेके आहिनि से न्यूज़ ऐं उहे ख़बरूं जेके आहिनि से ॿाहिरि इन अंदाज़ सां अचनि थियूं। त हिननि खे हाणे जेको आहे सो ख़ौफ़ लॻो आहे, हीउ जेको साइबर क्राइम बिल ठाहिनि था पिया या जेको ठाहियो अथनि, उहो रुॻो सो कॉल्ड जेके आहिनि हीअ चवनि था त टेररिस्टनि जे ख़िलाफ़ु आहे। उहो टेररिस्टनि जे ख़िलाफ़ु कोन्हे को, उहो सिंधी माण्हुनि ऐं बलोचनि जी हक़ीक़ी जदोजहद जेकी हुननि जी राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन लाइ या पंहिंजी आज़ादी लाइ जदोजहद आहे, उनखे कुचलण लाइ जेके आहिनि हीअ उनखे हथकंडा इस्तेमालु कनि था। त हाणे एतिरा विफलिया आहिनि जो हीअ जेके आहिनि पंहिंजे घर जा जेके ब्लॉगर्स बि जेकॾहिं का सची ॻाल्हि कनि था त उन्हनि खे बि जेके आहिनि डिसअपियर कयो थो वञे ऐं उन्हनि खे बि जेको आहे सो हिरासमेंट जो शिकार कयो थो वञे। त इहा जेके असां हिननि जे विफलण जी अलामत आहे। हीअ जेके आहिनि से सफ़ा वाइड़ा थी विया आहिनि ऐं उन वाइड़ाप में जेके आहिनि से हीअ इन क़िस्म जा हथकंडा इस्तेमालु था कनि। कंहिं बि माण्हू खे डिसअपियर करणु या कंहिं माण्हू खे जेको आहे सो उनजे मर्ज़ी खां ख़िलाफ़ु उनखे टॉर्चर करणु, इहो इंटरनेशनली क्राइम आहे ऐं क्राइम अगेंस्ट ह्यूमैनिटी आहे। ऐं इन लाइ यूनाइटेड नेशन्स जे अॻियां ई पाण सिग्नेटरी आहिनि त जेके आहिनि से इन क़िस्म जो जेके आहिनि से क्राइम में जेके बि माण्हू इन्वॉल्व आहिनि उन्हनि खे जेके आहिनि से इवेंचुअली सज़ाऊं मिलणु खपनि। त अॼुकल्ह ताईं त हिन महिल ताईं बचाए वेठा आहिनि त हिननि खे कंहिं बि जनरल खे, कंहिं बि मेजर खे या कंहिं बि फौजी ऑफिसर खे हिन महिल ताईं हेॾा सारा लखे माण्हू हिननि डिसअपियर कया आहिनि, लखे माण्हू हिननि मारिया आहिनि। उन जे बावजूदि बि जेको आहे हिकिड़े बि माण्हू खे जेके आहे सज़ा न मिली आहे। असांजा क़ौम परस्त जेके आहिनि से हज़ारनि जे तइदाद में हिननि मारे छॾिया आहिनि, हज़ारनि जे तइदाद में हिननि डिसअपियर कया आहिनि। उन जे बावजूदि बि हिकिड़े बि माण्हू खे जेके आहे हिन महिल ताईं सज़ा न मिली आहे। त उन में टोटली पाकिस्तान जूं कोर्टूं फेल वियूं आहिनि ऐं पाकिस्तान जा इदारा जेके आहिनि से टोटल नाकाम विया आहिनि। हिते जेके असीं सम्झूं था त इंटरनेशनल मेडिएशन जी ज़रूरत आहे ऐं इंटरनेशनली जेके आहिनि से इन्हनि क्रिमिनल्स खे इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस में आणण जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं उन लाइ जेके आहिनि से इंटरनेशनल इदारनि खे जेके आहिनि से पंहिंजो किरदारु अदा करणु खपे। डॉक्टर हिदायत भुट्टो साहब, हाणे आख़िर में हिकिड़ो सुवालु आहे त सिंध जे ख़ूबसूरत आईंदे खे दुनिया जी तरक़ी याफ़्ता मुल्कनि जे तनाज़ुर में जेको तव्हां पंहिंजे अंदर में उन जे लाइ मुस्तक़बिल सोचियो था, जंहिं लाइ जदोजहद कयो था, उहा कीअं सिंध हुजणु खपे? साईं, सभ खां पहिरीं त सिंधी माण्हुनि जी पंहिंजे वतन ते हुकुमरानी हुजणु खपे। हक़ हुकुमरानी सिंधी माण्हुनि जी हुजणु खपे। सिंध आज़ादु ख़ुशहाल हुजे, जिते कंहिं बि क़िस्म जो मतभेद न हुजे, न को जिन्सी मतभेद हुजे, न को मज़हबी मतभेद हुजे, न को कंहिं ज़ात पात जो मतभेद हुजे। सभु माण्हू जेके आहिनि से आज़ादु ऐं ख़ुशहाल हुजनि ऐं उहा ख़ुशहाली जेके असां हिकु त पॉलिटिकल फ्रीडम सां मशरूत आहे ऐं ॿियो इकनॉमिक डेवलपमेंट सां मशरूत आहे। ऐं सिंधी माण्हुनि में मिसाल हिस्टोरिकली सिंधी माण्हू तमामु घणो ख़ुशहाल रहिया आहिनि ऐं अॼु बि जेके असां बरे सग़ीर मंझि सिंध सूबो जेको आहे सो तमामु ख़ुशहाल तरीन सूबो आहे। पर छाकाणि त हुननि खे हक़ीक़ी हुकुमरानी कान्हे का ऐं सजावंद या अकुलमंद जेके आहिनि से हुननि खे हुकुमरान न मिलिया आहिनि। उनजे करे जेके आहिनि बदहाली जो शिकार आहिनि। त सिंध आज़ादु हुजे, जिते कंहिं बि क़िस्म जो जेको आहे तबक़ाती मतभेद न हुजे। त असीं सम्झूं था त पॉलिटिकल आज़ादी या सिंध जी आज़ादी बि हिकिड़ो स्टेप आहे, उहा का मंज़िल कान्हे का, उहो हिकिड़ो रस्तो आहे सिंध जी आज़ादी, मुकमल आज़ादी लाइ, जंहिंमें जेके आहिनि सिंधी माण्हू जेके आहिनि से औरतुनि सां ज़ुल्म न कनि, औरतुनि सां जेके आहिनि से ज़्यादतियूं न कनि। ऐं हीउ जेको कारोकारी वारो कल्चर जेको हिननि डेवलप कयो आहे, उहो सम्झां थो त सिंधी माण्हुनि जो कल्चर ई कोन्हे को। सिंधी माण्हू त माना उन कल्चर जा आहिनि जिते हर का पसे पिरीअ खे। त इहो जेके माण्हू इहो कल्चर असांजो कल्चर कयो वेठा आहिनि, उहो असांजो कल्चर कोन्हे को। इहा आउं सम्झां थो त इज़त जे नाले में बेग़ैरती जेके आहिनि से जेके माण्हू कनि था पिया, उन्हनि खे बुंझो ॾियणु खपे ऐं हर माण्हू जेको आहे सो आज़ादु ऐं ख़ुशहाल हुजे। हर माण्हू जेको आहे सो कंहिं बि तबक़ाती मतभेद खां मथे हुजे, जिन्सी मतभेद खां मथे हुजे ऐं रंग नस्ल ऐं मज़हबी मतभेद खां मथे हुजे। डॉक्टर हिदायत भुट्टो साहब, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां ॻाल्हाइण लाइ मां तव्हांजो थोराइतो आहियां जो तव्हां वक़्तु ॾिनो। लख लाइक़ तव्हांजा। महिरबानी साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। सामईन, डॉक्टर हिदायत भुट्टो ऑर्गेनाइज़र
UK ऐं यूरोप चैप्टर वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी ॻाल्हि ॿोल पेश कई वई। प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए, सदाईंगल। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन